नेक्स्ट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा बाबा वरी पेट वारन पुलिस कुटियो छा इन लॉकडाउन में? साईं कहिड़ो ना अरे भेण से के परे कईस परे ये मरीज अच्छा थी तुझे नाला छा बाबा? साईं शेर दिल। वाह शेर दिल वाह। उम्र घणी थी पुट? साईं 28 29 है। 28 29 सब दे आला सब में जाओ है ना? जी जी। कदाम डूश कराई पुट? ना डूस की जरूरत ना है। जल्दी बोल तो यार मोटर संग आला नहीं पुट? घट सटे ते ना चोरी बोरी जी आदत कर? चोरी तो माला अच्छा हार्ट पार्ट से डाला नहीं किथे को कुंडी बनी लगला किथे किथे वंजी भी मिली वेंदो। आ तू चोरन से कम दिस अल्लाह साईं खैर कंदो। जी बाबा थोड़ो पोया हेरे कर पोया हां सप्पा जेको लॉकडाउन वाला कुटियो तो पुलिस बंदा बंदा बैठ या बंदा सप्पा लॉकडाउन में बता साईं हे कनन में लगा साईं। अरे यार इनी सा किरणा परेशान करे मारो खुदा तो कसम डॉक्टर सा पान परेशान असां के किया परेशान मरीज बिस्मिल्लाह हां अरे थोड़ी तेज छाती थी हेठा पता पा तोबा बाबा है ना साईं किरणा फाथल फाथला सच्ची साईं एतबार कई फाथला किरणा फाथला खैर को मसलो कोने को सब मसला हल थी वेना जी घणो कुटियो थन तो पुलिस लॉकडाउन खैर सब मसला हल थी ना बाबा किरी करनी पंदई कंदे छा छा बुधायो है साईं किरी तोखे करनी पंदी चांवर बंद थिया तुझा चांवर बंद से चांवर बंद गुड़ बंद मुस्ती बंद तुझी चांह पती खंड बंद तुझी मानी बंद तुझा चांवर बंद चावल पकल चावल जेके चढ़ियल भोजन चाहे मच्छी हुजे चाहे कहिड़ी बि शइ हुजे चाहे तरियल भरी शइ सब्जी में पटाटा भिंडियूं तूरी मां छा नाला वठां सभिनी नाला अचनि कोन था पुट गोगड़ू खाइणो आहे न कुझु बि तोखे सब्जी में नाहे खाइणो का बि शइ नाहे खाइणी कुझु बि नाहे खाइणो पोइ साईं फ्रूट में कुझु साईं फ्रूट में का बि शइ नाहे खाइणी न सूफ खाइणो आहे न नारगी खाइणी आहे न केला खाइणा आहिनि न वो खाइणा सभु कुझु खाइणो कुझु बि का बि शइ नाहे खाइणी साईं जीअणो आहे बगी न मरणो अथई साह जे करे बसि साह खण ॿियो कुझु बि नाहे साह हा साह खणिजांइ हे गोरी अथई राति जो 2 दफ़ा सुम्हण खां उथण मां अॻु पोइ थींदी कमु हुन में खाई छॾिजांइ शाबाश पुट तुंहिंजो कमु थी वियो ॿियो नेक्स्ट